मूं भले धी तोॾे तुंहिंजी सखी नचणु घटाए छॾियो आहे। ज़ीनत त हाणे वई आहे बाबा, बाक़ी चंडोकी रब ॼाणे कहिड़ी हालत में हूंदी ऐं किथे हूंदी। तो ठीक थी चई धी, अञा शामरात वारनि जो को बि ॾस पतो कोन्हे। बाबा चांडोकी जी मंगेदे SP जी का ख़बरचार? हींअर भरवारे ॻोठ जा छोकिरा उज़ुर खाई करण लाइ आया हुआ। उन्हनि ॿुधायो पियो त मोबाइलुनि ते मौत जा अफ़वाह हलिया पई, अलाए सचा हा अलाए कूड़ा। रब करीब भाऊ ज़रले जी हयाती जो ख़ैर करे, न त चांडोकी बि हूअं वांगुरु बर्बाद थी वेंदी बाबा। तुंहिंजी माउ मूंखे बर्बाद करे वई आहे थी, उन खां सवाइ ही घर मूंखे या में चक विझे थो। बाबा घर त घर भातियुनि सां ई सुहंदा आहिनि, बाक़ी ठला घर झक न पाईंदा त छा राहत ॾींदा? हूअं बि ॾिठो वञे त मौत हिकिड़े निजात जो ज़रियो आहे। दुनिया हूअं बि रहण जी जॻह कोन्हे। पीर मुर्शिद वलीअ सभी जान छॾेगा। बाबा वञण वारनि जो रुगो घर में काल न आहे पैदा थींदो, नज़र जो ज़ावियो बि ख़ाली थी वेंदो आहे। अम्मा जी ख़ाली पियल खट अख में ओतिरो ई टुकड़ो ख़ाली करे छॾियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।